अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू के दोस्त सवाल कयो त साईं दरगाहन ते या मज़ारन ते जेके माण्हू पड़ विझन था यो पड़ विझन जायज़ आहे या न ऐं जेके आम माण्हू जे क़बरन ते पड़ विझन था जेकी मूं पास में वीडियो जी एडिटिंग में तस्वीर लगी पई आहे ही तस्वीर आम क़बर जी आहे हिन क़बर जे मथां पड़ पियल आहे हिन पड़ जे मथां जानवर कुत्तो चढ़ियो वेठो आहे त साईं सवाल कयो त साईं छा इहे जेके आम माण्हुनि जे क़बरनि ते माण्हू पड़ विझनि था ऐं इन पड़नि ते क़ुर शरीफ़ जूं आयतूं लिखियूं पयूं आहिनि छा इहो जाइज़ आहे विझणु त उन जे बारे में वज़ाहत कंदो हलां त ॾिसो पड़ ते जेके माण्हू क़ुर शरीफ़ जी आयतूं लिखाइनि था इहो जाइज़ कोन्हे क़ुर शरीफ़ जी आयतुनि जो एतिराम करणु खपे क़ुर शरीफ़ अल्लाह जो पाक कलाम आहे उन जो अदब करणु खपे ऐं बेदर्दी सां उन पड़नि ते क़ुर शरीफ़ जी आयतूं लिखियूं पयूं आहिनि त उन्हनि क़ुर शरीफ़ जी आयतुनि ते वरी माण्हू वरी पंहिंजे माइटनि जे क़बरनि ते विझनि था पड़ विझनि था त उन पड़नि जे मथां वरी जानवर चढ़नि था ॾिसो जॾहिं क़ब्रिस्तान को बि ओपन हूंदो आहे जंहिं क़ब्रिस्तान खे चौंकी तरफ़ दीवार न हूंदो आहे त उन क़ब्रिस्तान जे अंदरि कहिड़ो बि जानवर पखी अची सघे थो कहिड़ी ख़बर आहे त उन क़बर जे मथां पड़ पियल आहे उन जी पड़ जे मथां पंहिंजी गंदगी लाइ या कुझु पेशाब वग़ैरह करे पायखानो करे कुझु बि करे सघे थो जानवर ते का मयार न आहे त इन जे करे त बचणु खपे ई पड़ न विझणु खपे बाक़ी जेकॾहिं कंहिं मज़ार ते कंहिं दरगाह ते अल्लाह जे वली जे जेको माण्हू पड़ विझे थो त उहो जाइज़ आहे बिल्कुलु विझी सघे थो छो उनजी दीवार चौंकी तरफ़ बंदि हूंदी आहे जंहिंमें माण्हुनि खां अलावा इंसाननि खां अलावा ॿियो को माण्हू अंदरि दाख़िल थी नथो सघे जानवर बि दाख़िल नथो थी सघे त परहेज़ करणु खपे आम माण्हुनि जी क़बरनि ते या पंहिंजे माइटनि जे क़बरनि ते पड़ क़ुर शरीफ़ जी आयतुनि जो न विझो छो त क़ुर शरीफ़ जो एतिराम करणो आहे ऐं क़ुर शरीफ़ जी आयतुनि इन एतिराम करणु असां मुस्लमान जो कमु असां मुस्लमाननि खे नबी साईं जी शरीयत खां वाक़िफ़ थियणु खपे त हाणे जेको क़ुर मजीद आहे जंहिंजूं आयतूं आहिनि जंहिंजूं सूरतूं आहिनि उन पड़नि ते लिखियलु आहिनि पोइ उहे पड़ माण्हू वरी पंहिंजी माइटनि जी क़बर ते विझनि था पोइ नतीजो छा थो निकिरे त माइटनि जी क़बर ते त माण्हू वञनि त कोन था ऐं पोइ उन पड़नि ते जानवर पेशाब कनि था पायखानो कनि था इहो सॼो गुनाह उन पड़ विझण वारे खे मिले थो त ख़ुदा रा जिन जिन दोस्तनि ताईं मुंहिंजो पैगाम पहुचे थो त अहिड़ियुनि हरकतुनि खां बचो त अहिड़ा पड़ न विझो पड़ जेके विझो था त गुलनि वारा विझो गुल तव्हां विझो ऐं हिकिड़नि माण्हुनि जो वरी काफ़ी दोस्त आहिनि जिन जी क़बरुनि जे मथां जिन जी माइटनि जी क़बरुनि जे मथां वरी क़ुर शरीफ़ जूं आयतूं लिखियलु पयूं त क़ुर माइटनि जे क़बर जे मथां फ़क़ति ॼमण जी तारीख़ पैदाशी तारीख़ वफ़ात जी तारीख़ डेट ऐं उन मरहूम जो नालो लिखी सघिजे थो ई जाइज़ आहे तव्हांजो माण्हू इंतकाल करे थो वञे त उन्हनि जे पोयनि जो औलाद जेको थिए थो त ख़बर पए त असांजे माइटनि जी कहिड़ी क़बरस्तान आहे त औलाद उते हिननि जे लाइ दुआ करे सघे थो ऐं बाक़ी रही ॻाल्हि त जेके माण्हू पंहिंजे माइटनि जे क़बरनि ते क़ुर शरीफ़ जूं आयतूं टाइल जे हिसाब सां लिखनि था या मार्बल लॻल आहे टाइल्स लॻल आहे पोइ उन्हनि जे मथां कुल या अय्युहल काफ़िरून या सूरह इख़लास या सूरत नास लिखाइनि था या सूरह फातिह लिखाइनि था त इहो जाइज़ कोन्हे छो ओपन क़ब्रिस्तान आहे जंहिं मंझि हर हिकु तव्हांखे ॿुधायो त जानवर अची सघे थो त उन ई क़ुर शरीफ़ जी आयतुनि जी बेहुरमती थींदी जानवर पेशाब कंदा ऐं गुनाह मिलंदो ऐं माण्हुनि जी वरी बकौल माण्हुनि जो चवणु इहो ई आहे माण्हुनि जी सोच इहा आहे त साईं असां जॾहिं क़ब्रिस्तान जे मथां टाइल्स जे मथां जॾहिं क़ुर शरीफ़ लिखाईंदा आहियूं पेंटिंग वारे वटां त असांजो इहो ई सोच हूंदी आहे त को माण्हू अणपढ़ियलु हूंदो आहे त उहो पढ़ी करे कुल शरीफ़ खे हाणे असां मुस्लमाननि जो ज़हन कमु हिते पियो करे अक़ुलु हिते पियो कमु करे त हाणे असां मुस्लमाननि में एतिरी सलाहियत न आहे जो असां ॿ टे कुल पढ़ी या सूरह फातिह यादि करे पंहिंजे माइटनि मरहूमनि खे बख़्शूं यानी असां मुस्लमान इन्हनि खां परे आहियूं असां मुस्लमान दुनिया में मुब्तला आहियूं दुनिया जो सभु कुझु कमायूं त हर को माण्हू चवे थो त दुनिया मूं वटि अचे दीन हले ऐं दुनिया मूं वटि अचे त ख़ुदा रा दुनिया खे फिटो कयो अल्लाह खे यादि कयो ॿ टे कुल पढ़ी यादि कयो हर गुरू पंहिंजे माइटनि जे क़बरनि जे मथां क़ुर शरीफ़ जो आयतूं या आयतुनि कुर्सियूं लिखाइणु जाइज़ कोन्हे जेकॾहिं तव्हां लिखायो था तव्हां सोचो कोन था त हिन जो नतीजो छा निकिरंदो ऐं क़ब्रिस्तान जी चौंकी तरफ़ दीवारूं न आहिनि त उन में हर जानवर अचे थो हर पखी अचे थो पोइ छा छा कनि था ऐं किन किन क़ब्रिस्ताननि में कुता हलनि था पेशाब कनि था मूं ख़ुदि अखियुनि ॾिठो आहे त ख़ुदा हिननि शयुनि खां बचो हुज़ूर जी शरीयत ते अमल करियो ऐं हुज़ूर जी शरीयत सिखो दीन सिखो जेकॾहिं को मसइलो तव्हांखे सम्झ में नथो अचे त आलमनि खां वठो आलमनि खां तालीम वठो इल्मु हासिलु कयो हीअ जेकी मूं तस्वीर पासे में ॾिनी आहे हीअ जानवर जी आहे जेका क़बर जे मथां पड़ पियल आहे पड़ जे मथां क़ुर शरीफ़ जी आयतूं लिखियलु हुनजी बेहुरमती करे थो त इहो जाइज़ बिल्कुलु कोन्हे अहिड़ो पड़ की आम माण्हू जी क़बर जे मथां नथो विझी सघिजे वमा अलैना इल्लल बलाग।